नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के बिरासती मां खबर ईंदा पीपल्स पार्टी अगवान कामिर रफ़ीक अहमद अब्बासी पारां पंहिंजे पार्टी जे अब्दुल जब्बार अब्बासी मथां 8 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे चयो आहे त 2015 में ज़रई ज़मीन मरहूम खुदा बख्श कुंबर खां 80 लाख रुपयनि एवज़ वरिती हुई, जंहिंजा कागज़ मूं वटि आहिनि। उन ते अॻूणो यूसी चेयरमैन अब्दुल जब्बार अब्बासी पारां गैर क़ानूनी तौर ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। इन्हनि चयो त अब्दुल जब्बार अब्बासी बाअसरनि ऐं रेवेन्यू अमलदारनि अॻूणो मुख्तियारकार न्याज़ अनियण ऐं तपेदार हमज़ो कलोड़ो एसी बिरासिटी शाहिद सिरकी सां मिली भगत करे रेवेन्यू जो कूड़ो रिकॉर्ड ठारायो आहे। इन्हनि चयो त बाअसर बग़ैर इतला जे SHO बिरिया DSP बिरिया ऐं हथियार साण करे असांजी ज़रई ज़मीन ते हथियार बंद विहारे छॾिया आहिनि। हू इलाइक़े में खून रेज़ी कराइण चाहे तो। कुछ महीना अॻु मुखालिफ़ धुर हथियारनि सां हमलो करे मुंहिंजी ज़मीन ते भाॼी खणण लाइ वयल बोरची खे गोलियूं हणी मर्निंग करे छॾियो आहे, जंहिंखे नौशर फिरोज़ाबाद हैदराबाद में इलाज करायो, पर बिरासिटी पुलिस असांजो केस बि दाख़िल न कयो, न ई उन खिलाफ़ का कार्रवाई कई। इन्हनि चयो त आउं पीपल्स पार्टी जो बुनियादी वर्कर आहियां। मूंसां पंहिंजी पार्टी जा माण्हू हिकु साज़िश करे रहिया आहिनि। हिन वधीक चयो त मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। अगरि मूंखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार अब्दुल जब्बार अब्बासी, हमज़ो खान अब्बासी ऐं ज़िला पुलिस हूंदी। हिन चयो त मूंखे सिंध सरकार पारां गार्ड मिलियल हुआ, उहे बि SSP नौशर फिरोज़ वापसि करे छॾिया आहिनि। हिन IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त वाक़े जी आला सतह ते जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।